ख़बर ईंदासीं सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे। खे अपडेट कयो पिया। सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मोरो बांधी रोड ते ॾाहिरी मोरी वटि आबादकारनि जे धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। मनेड़ो में सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे, जंहिं बाद ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अहम ख़बर अवां सां मनेड़ो मां शेयर कयूं पिया। सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। मोरो बांधी रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे। बांधी रोड ते ॾाहिरी मोरी वटि आबादकारनि जे धरणे सबबि ट्रैफ़िक बि मुअतल थी वई आहे। मनेड़ो मां अवां खे ख़बर ॾियूं पिया। सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम मोहम्मद भट्टी। जी गुलाम मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? सन माइनर जे मुंड ऐं पूछड़ी ते आबादकारनि जो गुलाम हैदर डायरी ऐं ॿियनि जी अॻवानी में जेको आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ जेको वाटर कोर्सन सनशाख जे वाटर कोर्सन मां सनशाख मां जेको वाटर कोर्स निकिरंदा आहिनि, उन्हनि खे जेके गैर कानूनी हिकिड़ा जीअं धिका लॻंदा आहिनि, उहे उन्हनि आपाशी अमलदारनि लॻाया आहिनि। जॾहिं त 5-5 लख रुपया सी वाटर ते रिश्वत तलब कई वई आहे। उन हवाले सां आबादकारनि जेको मोरो बांधी रोड ते धरणो निकिरणु उसमें धरणो हणियो आहे, जेको अञा ताईं जारी आहे। उन्हनि खे आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो आहे त जेसिताईं असांजो मसइलो हल न थींदो, हीउ धरणो जारी रहंदो। जी गुलाम मोहम्मद भट्टी, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। मनेड़ो मां अवां खे ख़बर ॾियो। सन माइनर खे गैर कानूनी धिका लॻाइण ख़िलाफ़ आबादकारनि पारां धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी आहे। नाज़रीन, कराची मां अवां खे ख़बर ॾींदासीं।